नाज़रीन पनवाकिल में हथियारबंद न था वर्चुअल पेसन जो लाश कम इशारा ते रखी वारसन धरणो हयो धरणे सबब ईंदड़ वेंदड़ गाड़ियों बीहजी वयूं। क़त्ल थियल पीरसन जे वारसन चयो आहे त जतोई बिरादरी जे हथियारबंदन पुराणे तकरार तां पीरसन खे क़त्ल कयो आहे। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तैयार नाहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया पनवाकिल में हथियारबंद न था मार्चुअल पीरसन जो लाश कम इशारा ते रखी वारसन धरणो हयो धरणे सबब ईंदड़ वेंदड़ गाड़ियों बीहजी वयूं आहिनि। क़त्ल थियल पीरसन जे वारसन चयो आहे त जतोई बिरादरी जे हथियारबंदन पुराणे तकरार तां पीरसन खे क़त्ल कयो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तैयार नाहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। पनवाकिल में हथियारबंद न था मार्चुअल पीरसन जो लाश कम इशारा ते रखी वारसन धरणो हयो धरणे सबब ईंदड़ वेंदड़ गाड़ियूं बीहजी वयूं। क़त्ल थियल पीरसन जे वारसन चयो आहे त जतोई बिरादरी जे हथियारबंदन पुराणे तकरार तां पीरसन खे क़त्ल कयो आहे। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तैयार नाहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। पनवाकिल में हथियारबंद न था मार्चुअल पीरसन जो लाश कौमी इशारात रखी वारसन धरणो हयो आहे। धरणे सबब ईंदड़ वेंदड़ गाड़ियूं बीहजी वयूं। क़त्ल थियल पीरसन जे वारसन चयो आहे त जतोई बिरादरी जे हथियारबंदन पुराणी तकरार तां पीरसन खे क़त्ल कयो आहे। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तैयार नाहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। इन हवाले सां तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे सिंटीवी न्यूज़ रिपोर्टर जमील अंजार सां। जी जमील, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि अपडेट कंदा हलो। जी बिल्कुल जो ही गुज़र रात पनवाकिल भरिसां सांगी थाणे जे हद में जतोई बिरादरी के ॿिनि ज़िलनि में हलंदड़ पुराणे तकरार तां 55 सालनि जो पीरसन यूनिस जतोई गोली लॻण सबब क़त्ल थियो हो। हुन जे हवाले सां अॼु जतोई बिरादरी जो मक़तूल जो लाश कफ़न दफ़न खां बाद में उनखे खणी करे क़ौमी इशारा ते पहुता, जिते 10 खां 15 मिंटनि ताईं धरणो हयो वियो। धरणे जी जॻह ते DSP पनवाकिल SHO पनवाकिल SHO सिटी सांगी थाणे जो नाला फुहारो ऐं DSP सही पहुची करे धरणे वारनि सां ॻाल्हियूं कयूं। उन खां पोइ ॻाल्हियुनि बाद जवाबदार मुतालबो रखियो त मक़तूल जे जेके कातिल आहिनि उन्हनि जे खिलाफ़ FIR दाख़िल करे कंहिंखे गिरफ़्तार कयो वञे। उन खां पोइ पुलिस जी ख़ातिरी पर जवाबदारनि ॻोठ वारनि तरफ़ां धरणो ख़तमु कयो वियो। जी ठीकु आहे जमील, अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी।